घर जेॾो धड़ोन पासंग मूर न पुछणा आदत अंबर जहिड़ी साधण लोक संदोन परहां पाबोहीन विचीअ वणक वितरो। सो बेली साथियो, जिए लतीफ़िलात मेहरान टीवी जे फिक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी प्रोग्राम शाह जा 15 पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। लतीफ़ साईं जे 15 पेचरनि जे हवाले सां ही सफ़र जेको असां शुरू कयो आहे ऐं हिन सफ़र जी ही कड़ी जेका अॼोकी आहे जिथे असां बीठा आहियूं, हिन खे लाल लौ सॾिजे थो। ही लाल लौ लतीफ़ साईं जॾहिं 10-12 सालनि जी उमिरि जा हुआ त सुई कंधर मां लॾे अची हिन माॻ ते आबाद थिया। ही माॻ सुई कंधर खां ओलह ॾखण कुंड ते 12 किलोमीटर खनि पंध ते आहे ऐं विच में मौजूदा भिड़शा बि अचे थो। ऐं हिते ही माॻ जेको आहे हाईवे खां खंडू शहर खाॿे हथ ते जॾहिं हैदराबाद खां अचिबो त भिड़शा खां पहिरीं खंडू हाईवे ते जेको ॻोठड़ो आहे या शहर आहे, उन खां 3 किलोमीटर खाॿे हथ ते ॻोठ जादम ॿुघियो ऐं उन वसंदी खां अधु किलोमीटर खनि पंध ते ज़रखेज़ आबाद ज़मीन जे विच में ही हिकु झंग जो टुकड़ो जिथे क़दीमी लाल लौ लतीफ़ साईं जे दौर जो ॾींगो फिॾो जिथे किरे थो उतां वरी फुटे थो पियो। ऐं ही उहो लौ आहे, ही उहो झंग आहे जंहिंमें लतीफ़ साईं पंहिंजे इन बालकपण जी उमिरि में हिन लय जी झुंड में हिन झंग में अची अकेलाई में रियाज़त ऐं इबादत कंदा हुआ। हींअर जंहिं माॻ ते मां वेठो आहियां लाल लौ, मुंहिंजे साॼे हथ ते ज़रई ज़मीन में 10-15 साल पहिरीं मिटी जा हिकिड़ा 2 ठिकराठे जा वॾा 2 हिकिड़ा भेड़ा मूं पाण अखे ॾिठा ऐं इन जो ज़िक्र बलोच साहब बि पंहिंजे रिसाले जे मुहाग में कयो आहे त हिकिड़ो भेड़ो जेको वॾो हुयो उहो मुग़ल बैग जी हवेली सॼो वेंदो हो ऐं उन जे भरिसां थोरो नंढो जेको ठिकराटे जो वॾो हिकिड़ो भेड़ो हुयो उहो हबीब साईं जी हवेली सॼी वेंदी हुई। ही माॻ लतीफ़ साईं जे हवाले सां, हबीब साईं जे हवाले सां भिट वसाइण ताईं संदन रहाइश हिन माॻ ते रही आहे। ऐं जॾहिं असां ज़िक्र कयो पिए हवेली जे उन्हनि भेड़नि जो त कोटड़ी मुग़ल ही इलाइक़ो आहे, तारीख़ी तौर ते हिन खे कोटड़ी मुग़ल सॼो थो वञे जेको मुग़ल बैग जो ॻोठु हुयो। ऐं मुग़ल बैग जी लतीफ़ साईं जे वॾनि सां ख़ासि तौर ते हबीब साईं सां अक़ीदतमंदी हुई ऐं उन्हनि जे ई इसरार ते लतीफ़ साईं जा वालिद साहब लॾे अची हिन माॻ ते आबाद थिया हुया। ही उहो मुग़ल बैग आहे जंहिंजी न्याणी लतीफ़ साईं जे अज़दवाज में आई ऐं उहा बीबी बिना औलाद जे जेको सो विसाल करे वई। ऐं हिन ई ॻोठ सां तॾोकी सिंध जे हवाले सां जॾहिं ॾिसिजे थो त हिकिड़ी तमामु वॾी तारीख़ सलाड़ियल आहे त जेके सरकारी कारंदा हुया या काबिज़ धुर हाकिम धुर जा जेके जागीरदार ऐं जेके उन्हनि जी सहकार सां जागीरूं हासिलु कंदा हुया, उन्हनि मां हिकु कोट मुग़ल वारो यानी कोटड़ी मुग़ल वारो मुग़ल बैग बि हुयो जेको लतीफ़ साईं जो सहुरो बि हुयो। त हिन इलाइक़े में बाक़ी सिंधी मक़ामी माण्हुनि सां ॾाढ अन्याय ऐं ॿियूं ज़ोर ज़बरदस्तियूं जेके रहियूं त तॾोकी ग़ुलाम सिंध में जिथे आम तौर ते हर ॻोठ में हिकिड़ी गोरिला जंग ऐं नौजवाननि जो जथो हर ॻोठ में मौजूदु हूंदो हो त इन्हनि धारियनि हाकमनि जे फुर लुट जे ख़िलाफ़ मज़ाहमत बि कंदा हुआ ऐं पंहिंजे माल मिल्कियत ऐं नंगनि जो तहफ़ुज़ बि कंदा हुआ। त इन तारीख़ी पस मंज़र में ही उहो ई कोट मुग़ल कोटड़ी मुग़ल ऐं मुग़ल बैग आहे जंहिं मक़ामी माण्हुनि सां उचायो त दल क़बीले जे कुझु माण्हुनि हिन जी हवेली ते हुतां कई ऐं फुरमार कई। पोइ तारीख़ लिखे थी त ओॾीमहिल मुग़ल बैग पाण घर में मौजूदु न हुयो। पोइ जॾहिं हुनखे ख़बर पई, घर पहुतो त ही वारदात थी आहे त कुझु पंहिंजा कारंदा वठी दल क़ौम जे उन्हनि माण्हुनि जो पीछो कयई ऐं रस्ते ते उन्हनि जे विच में वेड़ थी जंहिंमें मुग़ल बैग क़तल थी वियो। ऐं इन हवाले सां तारीख़ में कुझु असांखे फुकरा मिलनि था, पर जेको मुतफ़िक़ तौर ते फुकरो आहे उहो लतीफ़ साईं खे जॾहिं बीबी जो रिश्तो ॾियण में शुरू में इनकार कयो हुन
त बैग तुंहिंजी बैगड़ी कोठड़ी में कान। ऐं जॾहिं विसाल थी वियो हिन जो क़तल थी वियो मुग़ल बैग जो त लतीफ़ साईं फरमायो त चङेरड़ो माण्हू हुयो त इहो मफ़हूम या उहो जेको तसवर तारीख़ में किन दोस्तनि किन मुहक़क़नि ॾिनो आहे त लतीफ़ साईं जे रिश्ते जे इनकार खां पोइ साईं जे पिट पाराते जे करे इहो वाक़ियो थियो। तंहिं करे लतीफ़ साईं जहिड़े माण्हू जी समाजी तबियत, इंसान परस्त तबियत, अमुन परस्त तबियत ऐं सूफ़ी मिज़ाज जो माण्हू उहो पंहिंजे कंहिं ज़ाती मक़सद मुफ़ाद या कंहिं ज़ातियात जे इनकार जे करे अहिड़ो पिट पारातो नथो चई सघे। पर इहे ॿ हवाला जेके असांखे मिलनि था त चङेरड़ो मुड़ुसु हो जेको हुनजे क़तल खां पोइ लतीफ़ साईं चयो। कुझु हवाला ईअं बि असांखे मिलनि था त लतीफ़ साईं उन धाड़े जे टाइम ते जॾहिं मुग़ल बैग पोयूं उन्हनि दल क़ौम जे माण्हू जे पोयां वञण जी तयारी पे कई त लतीफ़ साईं पंहिंजो सहकार बि हुननि खे आछियो हो। पर जीअं त अॻई अणभणत थी चुकी हुई तंहिं करे हुनखे जेको सो उहा आछ क़बूल न कई वई। अफ़सोस जी ॻाल्हि आहे इहे जेके ठकराठे जा ॿ भिड़ा जेके हेॾे वॾे मोहसिन अज़ीम हस्ती जे रहाइश जे हवाले सां इंतिहाई यादगार हुया, हितां जे माण्हुनि पंहिंजे उन खे मिटाए मेसारे ऐं ज़रई ज़मीन में आबादी में हेठि आणे छॾियो आहे। पर इहे उहे माॻ आहिनि हेॾी वॾी मोहसिन हस्ती जे हवाले सां असांखे संभालणु खपंदा हुया। ऐं इन सां गॾोगॾु हिकु ॿियो अहम वाक़ियो हिन माॻ ते यानी लाल लौ हिते असां कुझु पुराणियूं क़बरूं बि ॾिसूं था। हींअर हिन खे समेटे सोढ़ो कयो वियो आहे आबादियुनि जे हवाले सां त डॉक्टर बलोच जे हवाले सां त उहो तमामु जेको सो वॾो जंग हुयो कि पुराणे बुज़ुर्ग जी हिते बुठी हुई जंहिंजे करे हिते क़ब्रस्तान बि हुयो ऐं उन निस्बत सां ही जेको सो आबादी बि हुई। ही माॻ लाल लौ तारीख़ी माॻ जंहिंमें अॼु ताईं उहे उहिञाण असांखे नज़र अचनि था हिन लय जे हवाले सां त जिथां हो उथियो आहे वरी जिथे किरियो आहे त उतां नए सिर जेको सो फुटणु लॻो आहे। ऐं हिन ई माॻ ते असांखे साईं जे दौर जी चयो वञे थो त मस्जिद बि जेका अॾियल आहे ऐं यकीनी तौर ते हूंदी ऐं किन जो चवणु आहे त मौजूदा इहा मस्जिद पोइ लाइक़ु फ़क़ीर वारनि ठाराई। पर मुंहिंजो जेको तहक़ीक़ी शऊर या इल्मु या ॼाण कमु करे थी त लतीफ़ साईं जे हर तके ते असांखे मस्जिद ऐं पाणी जे बंदोबस्तु लाइ खूही या खूह असांखे मिले थो त लतीफ़ साईं जॾहिं ॻोठ बि हिते वेझो हुयो हुनजो कोठड़ी मुग़ल हुनजे भर में हुयो ही लाल लय वारो जंग त इहा मस्जिद बि मुमकिन आहे त उन दौर में ठही हुजे। ऐं 8-10 साल पहिरीं जॾहिं मां हिन माॻ ते आयो हुउसि त जॾहिं उहे भिड़ा बि साबित बीठा हुआ त हिन ई माॻ ते खुही हिकिड़ी हुई मिठे पाणी जी जेका हींअर उहा लटे उन ते हैंड पंप यानी उहो नलको पाणी जो लॻायो वियो आहे। ही उहो माॻ आहे जितां लतीफ़ साईं पंहिंजे बचपन में पहिरियों सफ़र जेको 3 साल जो बिना ॿुधाइण जे कयो हो जगुन सामिन सां गुम थी वियो ऐं पोयों संदन वालदेन हबीब साईं ऐं संद वालदा मुबारका खे बि जेको सो ॻणती ऐं गम रहंदो हुयो ऐं पोइ साईं ओचितो 3 साल खां पोइ यानी 1122 में विया हुआ ऐं 1124 धारे साईं वरी वापसि अची विया हुआ। ऐं उन विच में साईं जी वापसी खां पोइ इहो जेको दल क़ौम जे माण्हुनि जो मुग़ल बैग जी हवेली ते धाड़ो लॻो जंहिंमें हो मुग़ल बैग क़तल थी वियो त पोइ हबीब साईं जे असरार ते लतीफ़ साईं खे पंहिंजे मुग़ल बैग जी न्याणी सां शादी करणी पई छो जो बेवाह ख़ानदान खे सहारे ॾियण जी नियत सां हबीब साईं इहो फ़ैसिलो कयो। ऐं मुग़ल बैग जे पोयों छॾियल वारसनि में संदन घरवारी ऐं हिकिड़ी न्याणी जेका लतीफ़ साईं जे निकाह में आई ऐं हिकिड़ो 12 साल जो तंहिं वक़्त में भाउ जेको थोरो ज़हनी तौर ते बि माज़ूर सॼो वेंदो हुनजो गोलो नालो हुयो उहो हो। ऐं उन ख़ानदान खे सहारे ॾियण लाइ इहा शादी बि हिन ई माॻ ते थी हुई। सुबेली साथियो असां हिते हिकिड़ी नंढड़ी साई वठंदासीं ऐं हिन ई माॻ ते अञा असां वधीक गुफ़्तगू कंदासीं। असां सां गॾु रहिजो।
ॿेली साथियो, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। मां हींअर बि साॻई लाल लो वारे माॻ ते मौजूदु आहियां। उन जे ई अहाते में ही फ़क़ीराणो आस्थानो आहे। मेहरान टीवी जे फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी प्रोग्राम शाह जा पंधे पेचरा जे सिलसिले में। ऐं हिते हिन आस्थाने ते वेही मूंखे जेको महसूसु थिए थो, हितां जे आसपास खे, हितां जे ॻोठनि खे, हितां जे माण्हुनि खे, हितां जे बनियुनि खे ॾिसी करे त एॾी आबादी आहे हिते त असां गॾु दोस्त असांजो आहे मिस्री फ़क़ीर ॿुघियो, जेको जादम ॿुघियो ॻोठ जो आहे, उहो पंहिंजे हणा वणा हिन माॻ खे न रुॻो संभाले थो पर सफ़ाई सुथराई बि करे थो ऐं ॿूटनि खे वणनि खे पाणी बि ॾिए थो। ईंदड़ वेंदड़ माण्हू जी जेका सूंहप बि करे थो। त सवाल इहो थो पैदा थिए त ही एॾे अज़ीम मौसम जा ज़िंदगी जे अहम मोड़नि ते, अहम रुखनि ते, अहम मरहलनि ते उहे माॻ आहिनि। उन्हनि माॻनि खे हुकूमत ऐं ख़ासि तौर ते सक़ाफ़त खातो जेको आहे या औक़ाफ़ खातो जेको आहे, उहो हिननि खे पंहिंजे ज़िमे खणे ऐं हुननि जी ज़िमेवारी में हीअ शइ बि हुअणु घुरिजे त अहिड़नि माॻनि खे आबाद रखण लाइ हिते बि जीअं पहिरियों ई मापारो सूमरु थींदो आहे या थिए थो, या को अहिड़ो को ॿियो ॾींहुं जेको लतीफ़ साईं जी निस्बत सां हुजे, या जीअं असां वटि चोॾी मल्हाई वेंदी आहे, त अहिड़नि माॻनि ते जेके हींअर बिल्कुलु नज़रअंदाज़ थी विया आहिनि, त उन्हनि ते बि कुझु लतीफ़ी फ़िक्र जे हवाले सां रिहाणियूं थियणु खपनि त जीअं ही माॻ हिकु दफ़ो वरी माण्हुनि जी अच वञ जे करे वधीक उजागर बि रहनि ऐं लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे जंहिं जंहिं मरहले सां उन्हनि माॻनि जो तालुक़ु आहे त उहे ज़िंदगी जा मरहला ऐं उन दौर जी तारीख़ूं हक़ीक़तूं जेके आहिनि, उन दौर जी रहणी करणी जेका आहे, उन दौर जी सिंध जे आजिपे ग़ुलामी जी वेड़ जेका हुई, उन में फ़िक्री तौर ते लतीफ़ साईं कीअं पिए पंहिंजो फ़िक्र ॾिनो, उन खे बि जेको सो उन ॻाल्हि सां उजागर करे सघिजे थो। ऐं जेकॾहिं औक़ाफ़ खातो या सरकार इन मामले में कन लाटार थिए थी त मेहरान टीवी जे हिन शाह जा पंधे पेचरा प्रोग्राम जे मार्फत मां गादी धणियुनि खे, लतीफ़ साईं जी गादी धणियुनि खे इल्तिजा कंदुसि, अपील कंदुसि, वेनती कंदुसि त भिटशाह खां ही माॻ 5-6 किलोमीटर परे आहे, त जेकॾहिं जीअं भिटशाह ते रोज़ानो राग थिए थो पियो, राग जी महफ़िल थिए थी ऐं मुख़्तलिफ़ जेके राग जूं टोलियूं हुन जेके राग ॻाइनि थियूं, त उन्हनि मां जेकॾहिं हर महीने हिकु ई टोली ते इहो बार रखियो वञे त कंहिं हिकु सूमर या हिकु जुमे जी राति या कंहिं चोॾहें जी राति हिते बि जेको सो उहो राग लतीफ़ी राग जी महफ़िल थिए ऐं आसपास जा माण्हू बि शामिल हिते थियनि, परे जा माण्हू बि हिते अची वेंदा, त हिकिड़ो मेले जहिड़ो समूह असां लाइ जेको सो पैदा थी पवंदो ऐं इन मेड़ाके जी मार्फत बि असां फ़िक्र लतीफ़ खे माण्हुनि ताईं पुॼाए सघूं था। ऐं उहो फ़िक्र लतीफ़ जेको अमन मोहबत ऐं साहब जो आहे, जेको आजिपे ऐं आसूदगी जो ॾस ॾिए थो असांखे, त असां ईअं बि पंहिंजे माण्हुनि जी उहा तरबियत करे सघूं था। हिन दहशत सटियल माहौल में जिथे मज़हबी इंतिहा पसंदी ऐं क़बीलाई क़दुरनि जी हिकिड़ी दकियानूसी इंतिहा पसंदी हुजे, उते फ़िक्र लतीफ़ खे माण्हुनि जे ज़हन ताईं पुॼाइणु असां सभिनी जो फ़र्ज़ु थिए थो। ऐं सरकार ऐं गादी धणी उन्हनि ते असां सभ खां वधीक उमेदूं बि रखूं था ऐं हुन ते ज़िमेवारी बि वधीक थिए थी त उहे हिन कम में पहल कनि ऐं क़दम वधाइनि त सिंधी माण्हू लतीफ़ साईं जे नाले ते हुननि जो साथ ॾींदो। सूरन अची सुमरा अंदरि कई ओताक, सूरन अची सुमरा अंदरि कई ओताक, मारो जे फिराक हॾ मुंहिंजा कपिया। हिन लालले जे माॻ ते अञा मौजूदु आहियूं त हिते जॾहिं मां वेठो आहियां ऐं आसपास जे माहौल ते नज़र फिरायां थो त तॾो की ग़ुलाम सिंध जी तारीख़ जो उहो दौरु मुंहिंजे ज़हन जे अखियुनि में तरी थो अचे त ही कोटड़ी मुग़ल जो इलाइक़ो, मुग़ल बैग जो इलाइक़ो, जिते लतीफ़ साईं 10-12 साल जी उमिरि यानी 1102 में साईं पैदा थियनि था त 1112 या 1114 धारे हिते लॾे अचनि था। ही हिकिड़ो मुग़ल बैग जे हवाले सां बि ही आबाद हिकिड़ो शहर तंहिं दौर में नज़र अचे थो, जिथे आबादी बि आहे, बाज़ारूं बि आहिनि, हुनरमंद बि हूंदा ऐं लतीफ़ साईं जूं उन्हनि सां रिहाणियूं थियनि थियूं। पर ख़ासि जेका हिन माॻ सां तॾो के हिन कोटड़ी मुग़ल शहर सां जेका ॻाल्हि सलाड़ियल आहे, साईं जन जे पगमट यार, साथी, दोस्त मदन भगत जो रहायशी इलाइक़ो या ॻोठ चइजे, जूह चइजे, उहा बि ही हुई। ऐं हिन ई शहर में मदन फ़क़ीर सां लतीफ़ साईं जी ॾेठ वेठ थिए थी ऐं उहे तालुकात, उहे वास्ता एतिरो गहरा थी था वञनि
जो पहिरियों जेको साईं सफ़र कयो हो 1122 में हिन ई कोटड़ी मुग़ल शहर मां हिन ई लाल लय जे माग खां ऐं मदन फ़क़ीर जी संगत में ई जेको सो सामिन ऐं जोगियुनि जे हिन में सथ में जेके से विया हुआ ऐं साईं उन्हनि ॾींहंनि में हंगलाज ताईं ऐं हेॾां जेको सो नानी ताईं वेंदे नज़र अचनि था, लाहौत वेंदे नज़र अचनि था ऐं पोइ मदन फ़क़ीर जी उन संगत साईं ते वैदानियत जे हवाले सां ऐं तसव्वुफ़ जे हवाले सां एतिरो असरु छॾियो जो रिसाले जा ख़ासि जेके सुर पूरब, सुर रामकली ऐं सुर खाहोड़ी में जोगिन, सामिन, सनासिन, नांगन ऐं इन्हनि फ़क़ीरनि जे 40 खनि क़िस्म जा जेके असांखे ज़िक्र मिले थो इन्हनि सुरनि में, उहो लतीफ़ साईं जे न रुॻो वैदानियत ऐं तसव्वुफ़ जे हवाले सां पर उन सां गॾोगॾु जीन मत, ॿुध मत, हिंदू या ब्राह्मण मत, इहे जेके पुराणा मज़हब हिन धरती ते हुया उन्हनि जा उहे मुख़्तलिफ़ फ़िरका या शाखूं जेके हुयूं पंहिंजे पंहिंजे चेले या मुर्शिद या गुरू जे नाले सां जंहिं नमूने वधियूं ऐं इबादत जा तरीक़ा ऐं इबादत जा नमूना उन तरीक़े सां हुननि में तमीज़ पैदा थी त लतीफ़ साईं उन्हनि खे गॾे सलाहड़े अहिड़े नमूने पेश कयो आहे त उहो न रुॻो मज़हब जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ फ़िरका आहिनि या जेके मुख़्तलिफ़ गिरोह आहिनि या शाखूं आहिनि पर साॻे वक़्तु मज़हबनि जो हिकु मज़हब जो ॿियनि मज़हबनि सां जेको रिलेशन आहे या इंटरेक्शन आहे उन में केतिरी सहप उहा पैदा कई वई ऐं हिन ई माग में लाल लय जो माग या कोटड़ी मुग़ल बैग जेको शहर सॼूं था हिते ई उहो वाक़ियो बि मूंखे यादि अचे थो त जॾहिं साईं हबीब साईं सां लतीफ़ साईं पंहिंजे बालकपण में बीठा हुआ त सामियुनि जी हिकु टोली हितां गुज़र थी जेका नानी या हंगलाज पे वई त हबीब साईं चयो त कूड़ा सामी कूड़ा सामिन पंध हो त आहे हर हंधि ही ॻोल्हिनि हंगलाज में ऐं तॾहिं बालकपणे जी उमिरि में लतीफ़ साईं वराणियो हो न बाबा सचा सामी सचा सामिन पंध हो त आहे हर हंधि हिनी ॾिठो हंगलाज में त जिथे जंहिंखे पाण पसाए उहो महबूब जो उहो जलवो उन खे उन रंग में नज़र थो अचे त लतीफ़ साईं जो बालकपण में इहो फ़िक्र त हो त आहे हर हंधि हिनी ॾिठो हंगलाज में त माना हर माण्हू खे हर मज़हब वारे खे हर फ़िरके खे उहा ई हिकु ज़ात जेका आहे नज़र अचे थी पर उन खे पसण जा तरीक़ा ॾांव इबादत रियाज़त जा जेके नमूना आहिनि उहे अलॻि आहिनि बुनियादु जेको आहे इंसान ज़ात जो उन हिकु ज़ात खे ॻोल्हण जो उहो अंदरि वारी तड़प बि साॻी आहे ऐं जंहिंजे लाइ तड़प आहे उहो ज़ात आहे उहा बि साॻी आहे तरीक़ा ऐं उन ते पहुचण जा रस्ता जेके आहिनि उहे अलॻि आहिनि त हिन हवाले सां ॾिसूं था त लतीफ़ साईं 1145 में जॾहिं भिट ते लॾे वञी आबाद थियनि था त तेसीं ताईं 1112 या 1114 खां 1142 ताईं घटि में घटि 30 खां 32 साल जो अरसो जेको आहे लतीफ़ साईं हिन लाल लय जे माग ते इबादतूं ऐं रियाज़तूं कयूं ऐं हिन ई माग जे भरिसां कोटड़ी मुग़ल शहर में जेको संदसि ख़ानदान वॾड़ा हिते आबाद रहिया ऐं हितां ज़िंदगी जा पोइ बि जेके से वालिद सां गॾु ऐं पोइ वालिद जे खां अलावा जॾहिं वॾा थी विया त पोइ संदन ज़ाती तौर ते उहे सफ़र जेके पुरज ऐं परूड़ जा हुआ मुख़्तलिफ़ ख़ानकाहुनि ते मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते मुख़्तलिफ़ हयाती ऐं ममाती वारनि बुज़ुर्गनि सां मिलण जो 30 खां 32 साल ज़िंदगी जो अरसो लतीफ़ साईं हिन माग ते गुज़ारियो आहे ऐं हिन ई माग खां 5-6 किलोमीटर ते जेको सो भिटशा आहे मुंहिंजे खाॿे हथ ते ऐं इहो उहो दौर बि हुयो जॾहिं साईं अकेला जे टाइम में भिट तॾहिं सिर्फ़ु भिट हुई त उते जेको सो पंहिंजे मुंहुं वञी इबादत कंदा हुआ ऐं उहो अवाइली इबादत वारो साईं जो ज़मानो जॾहिं कराड़ ढंढ में पाणी हूंदो हो ऐं फितरत जो हुसन हूंदो हो ऐं उते माण्हू माल चारींदा हुआ या वांढ ते बरसातुनि जे टाइम ते ॿोॾुनि जे टाइम ते माण्हू माल जेको भिट ते अची विहारींदा हुआ या आरज़ी वांढ चइबो आहे आरज़ी तौर ते लॾे वञी किथे आबाद थियणु या सांगे सां वञणु सांग यानी कम जे हवाले सां वक़्ती तौर किथे वञी आबाद थियणु त भिट ईअं बि आबाद थींदड़ हुई ऐं लतीफ़ साईं उन ई भिट ते वञी इबादत कंदा हुआ अकेलाई में ऐं उन ई भिट जे अॼोकी भिट शाह दरगाह जे पोएं पासे तंबोरारो चौक न पर ॿियो पासो जेको आहे उते साईं जो हुजरो जंहिं जाइ ते आहे
उहो हुजरो उन दौर जी यादि आहे जॾहिं लतीफ़ साईं हिन कोटड़ी मोगल में रहंदा हुआ ऐं पंहिंजे इहो 30 साला ज़िंदगी में न रुगो हिन लाल लय ते इबादत रियाज़त कयूं ऐं पर साॻे वक़्तु उन हुजरे वारी जाइ ते यानी भिट ते बि हुनजो भेरो थींदो हो ऐं आख़िरकार भिट खे मुस्तक़िल तौरु आबाद करण जो ख़्यालु थियो ऐं 30-32 सालनि खां पोइ ख़ानदान समेत लॾे करे साईं 1142 में वञी भिट खे आबाद कयो। लाल लय जे माॻ ते वेठे जीअं मूं ज़िक्र कयो त भिटशाह हितां 5-6 किलोमीटर परे आहे त ईअं काफ़ी माॻ आहिनि अहिड़ा कंडे जो माॻ आहे उहो बि हितां ईअं एतिरो परे थी सघे थो वरी भिटशाह खां 1-2 किलोमीटर अॻिते अहिड़ी तरह साईं जे धनार गड़ंग फ़क़ीर जी मज़ार ॻोल्हे आहे त हितां असां जॾहिं हितां साही ते वेंदासीं त साही खां पोइ असां जेको भिटशाह ऐं हाला खां हाईवे न पर ॿियो जेको अंदरियों रोड ॻोठनि खां हाला तरफ़ वञे थो उते कुॿी वारी मस्जिद आहे ऐं उन सां जेके तारीख़ी तौर ते हक़ीक़तूं सलाड़ियल आहिनि त साही खां पोइ असां उते जेको कुॿी वारी मस्जिद वटि तव्हां सां वरी हाज़ुर थींदासीं मुलाक़ात कंदासीं सुबेली साथियो हींअर साही ते वञूं था ऐं वरी कुॿी वारी मस्जिद ते पाण मिलंदासीं तेसी ते इजाज़त जीअं लथी। सुबेली साथियो हिकु दफ़ो ॿीहर भली कार जीअं साही ते वञण खां पहिरीं असां लाल लय ते हुआसीं ऐं उते ई मूं अर्ज़ु कयो हो त हिन माॻ यानी लाल लय खां पोइ असां कुॿी वारी मस्जिद ते हलंदासीं त हीअ कुॿी वारी मस्जिद जेका भिटशाह खां हाला तरफ़ वेंदड़ अंदरियों ॻोठनि वारो रस्तो आहे उन ते भिटशाह खां 3 किलोमीटर खनि जेको सो साॼे पासे आहे ऐं हिन माॻ जी तारीख़ी अहमियत हिन हवाले सां तमामु अहम आहे त हीअ माॻ बि लतीफ़ साईं जो तकियो सजे थो यानी लतीफ़ साईं पाण पंहिंजी हयाती में हिन माॻ ते ईंदा रहिया आहिनि इबादत रियाज़त कंदा रहिया आहिनि ऐं हीअ उहो माॻ आहे जेको मुख़्तलिफ़ तारीख़ुनि में मुख़्तलिफ़ मुहक़क़नि जे हवाले सां जॾहिं इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी त हाला जे मखदूमनि ख़ासि तौर ते पीर पंजो या उन दौर जे ॿियनि जेके मखदूमनि सां लतीफ़ साईं जा इख़्तिलाफ़ रहिया उन्हनि इख़्तिलाफ़नि खां पोइ हीअ माॻ जेको आहे ॼण त लतीफ़ साईं ऐं मखदूमनि जे विच में हिकिड़ी हद या हिकिड़े लीको हिकु छेड़े जे हिसाब सां तइ थियो ऐं लतीफ़ साईं हिते पंहिंजो तकियो क़ाइमु कयो। हिते हिन खे कुॿी वारी मस्जिद सॾिबो आहे जो हिन मस्जिद जो जेको स्ट्रक्चर आहे या बनावट या अॾावट जेका आहे उहा अहिड़े क़िस्म जी आहे जो हुन जा कुॿ निकितल हिन खे छित जेका असां सिधी पियल कान्हे का हिन ई माॻ ते हिकिड़ो तारीख़ी खूह आहे जेको हींअर सुकल असांखे नज़र थो अचे ऐं कंहिं दौर में हिते पाणी बि इन खूह में हूंदो 10 खनि साल अॻु आयासीं त बि हिते जेको सोने में पाणी हुयो त हाणे इन खूह खे हिकु दफ़ो वरी आबाद करण जी यानी साए करण जी इन में जर खे ज़ाहिर करण जी ज़रूरत आहे त हिते जेके पांधीअड़ा अचनि था त उन्हनि लाइ थधे ऐं ताज़े पाणी जी सहूलियत बि रहे। उन खां अलावा हिन माॻ ते हींअर जेका सा ईदगाह भी है जिथे हिन ॼर ज़ात जा ॻोठ वारा जेके हिन ॻोठ में रहनि था ऐं आस पास में लजवाणनि जा ऐं ॿियनि ज़ातियुनि जा जेके ॻोठ आहिनि हिते ईद नमाज़ बि जेका थींदी आहे मुंहिंजे साॼे हथ ते मस्जिद ते उहो ईदगाह बि आहे ऐं साम्हूं अङण में उहो खूह आहे जंहिंजी ॻाल्हि पिया कयूं ऐं इन खां पोइ साॼे हथ ते हिन मस्जिद जो ही अॻियो विरांडो पोइ तामीर थियो आहे। असुल जेका कुबी मस्जिद आहे उहा मुंहिंजे पुठ में आहे ऐं उन जे साॼे पासे ॾांहुं ॾातो फ़क़ीर साईं जो पांधेड़ो उन जी क़बर आहे जंहिं हिन माॻ खे जॾहिं 10-12 साल अॻु मूं हिन खे ॾिठो हो त मस्जिद खे छॾे बाक़ी आस पास में रुगो खॾा हुया 10-12 फुटनि जा
पोइ हू ॾातो फ़क़ीर राति ॾींहुं महिनत करे पंहिंजे पुठनि ते पंहिंजे मथे ते मिटी खणी आसपास मां मंझूं खणी हिन माॻ खे जेको हमवार कयो ऐं हुन आबाद कयो ऐं हुन जी विसाल खां पोइ हुनखे बि जेका हिते जाइ ॾिनी वई आहे त साॼे हथ ते उन ॾाते फ़क़ीर जी जेका बुठी बि आहे। हर साल 5 रजब ते हिते लतीफ़ साईं जे गादी धणियुनि तरफ़ां ॼम ॾींहं जी निस्बत सां हिते केक बि काटियो वेंदो आहे ऐं उन राति हिते फ़क़ीरनि जो मेड़ाको बि थींदो आहे ऐं लतीफ़ी राग बि ॻायो वेंदो आहे हिते। त अहिड़ी तरह वरी आम ॾींहंनि में हर महीने जी जेका 5 तारीख़ यानी 4 जी शाम ऐं 5 जी राति हिते लियाकत लंजवाणी फ़क़ीर जेको साईं जे राॻियुनि में शामिलु आहे उहो हिन साॼे हथ ते मुंहिंजे सॾ पंध ते हुन जो ॻोठु आहे। उन फ़क़ीर जे कावशुनि सां हुननि जे मदद सां हिते हर महीने जी 5 जी राति सिंधी महीने जी 5 राति जो हिते लतीफ़ी राग जी रिहाण बि थींदी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ अक़ीदतमंद अची शामिलु थींदा आहिनि। त अहिड़ी तरह जीअं लियाकत लंजवाणी फ़क़ीर हिन टके खे साईं जे हिन माॻ खे आबाद करण लाइ साईं जे राग जो सहारो वरितो आहे। ईअं ई जीअं मूं अॻु अर्ज़ु कयो लाल लय जे हवाले सां त बाक़ी माॻनि ते बि ईअं जीअं गादी धणी हिते बि जेको महिरबानी करे हिकु अचनि था साल में हिकु दफ़ो ऐं पोइ वारनि रिहाणियुनि में बि कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि त बाक़ी आसपास में लतीफ़ साईं सां निस्बत रखंदड़ उन्हनि माॻनि खे बि ॿियो न त कम अज़ कम लतीफ़ी राग जी रिहाणियुनि मार्फत आबाद करे सघिजे थो ऐं उन ई तरीक़े फ़िक्र लतीफ़ खे अॻिते जेको सो वधाए सघिजे थो। हिन माॻ जी जेका तारीख़ी अहमियत हुई उन मुतलिक़ जेके तव्हां सां ॻाल्हियूं वंडियूंसीं ऐं हिन माॻ खे आबाद कंदड़ ॾातो फ़क़ीर या मख़दूमनि सां इख़्तिलाफ़नि जे एवज़ पैदा थींदड़ सूरत हाल में हिन माॻ खे लतीफ़ साईं पंहिंजी ज़िंदगी में हदबंदी तौरु जेको मुक़ररु कयो ऐं हिन खे तके वांगुरु क़ाइमु रखियो त उते साईं जा अक़ीदतमंद अॼु बि हिते ईंदा आहिनि। ऐं हींअर बि असांखे हिकिड़ो सखर मां हिकिड़ो पांधेड़ो मिलियो आहे मेमोड़ा बागड़जी जो जेको 8 सालनि खां हिते वेठो आहे मुख़्तलिफ़ आरज़ू जे करे लतीफ़ साईं जी दरगाह ते रहिया उन्हनि खे उतां हुकुम थियो आहे हिते। त चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ साईं जा जेके तारीख़ी माॻ मकान आहिनि ऐं साईं जा जेके पंध पेचरा आहिनि उन्हनि जी तॾो की सिंध जे हवाले सां जेका अॼु पे आसूदगी जे हवाले सां हिकिड़ी जाखोड़ हुई या खावड़ की ख़ैर जेका साईं जी तहरीक हुई या उन दौर में सिंधी माण्हू जी मजमूई महकूमी वारे दौर में जेका शौरी तरबियत लतीफ़ साईं कई त उन निस्बत सां ही जाग्राफी जे हिसाब सां बि ऐं तारीख़ जे हिसाब सां बि लतीफ़ साईं सां निस्बत रखंदड़ उहे माॻ तमामु अहम माॻ आहिनि ऐं असांखे उतां तारीख़ी उहिञाण अहिड़ा मिलनि था जो तॾो की सिंध सां लतीफ़ साईं जी जेका मोहबत रही आहे या फ़िक्रमंद साईं केतिरो रहियो आहे या साईं कीअं माण्हुनि सां मेल जोल रखियो जेके पूरी सिंध में हिन महिल ताईं लतीफ़ साईं जा 70 खां मथे तकिया ॿुधाया था वञनि। हिंद सिंध में सरहदी पट्टी में ख़ासि तौर ते उन खां अलावा उहे जेके माॻ मकान आहिनि तंहिंखां पोइ लसबेले वारे पासे बलुस्तान वारे पासे उहे अलॻि शयूं आहिनि। त असां मेरान टीवी जे सहकार सां जेको हीउ प्रोग्राम शाह जा पंध पेचरा जे नाले सां सिलसिलो शुरू कयो आहे इन जूं मुख़्तलिफ़ कड़ियूं मुख़्तलिफ़ माॻनि ते तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं उन्हनि माॻनि जी अॼोके निस्बत सां जाग्राफी लोकेशन जेका आहे उहा ऐं तारीख़ी उन जी जेका अहमियत आहे हैसियत आहे उन सां गॾोगॾु उन्हनि माॻनि सां जेके मुख़्तलिफ़ रवायतूं हूंदियूं या पीरी मुरीदी जे सिलसिले में यारी दोस्ती जे हवाले सां या फ़िक्री हवाले सां या तारीख़ी वाक़िअनि जे हवाले सां लतीफ़ साईं जी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां छो जो साईं जा इहे पंध पेचरा जेके आहिनि इहे सिर्फ़ु महज़ हिकिड़े आम मजज़ूबी वारा पंध पेचरा न आहिनि या कंहिं रोलू पिनंदड़ फ़क़ीर वारा सफ़र न आहिनि पर हीअ साईं जा हिकिड़ा जागरताई सफ़र आहिनि जेके तॾो की ग़ुलाम सिंध जे आवाम खे हम ख़्याल बणाए हम क़दम बणाए सिंध जे मजमूई निजात लाइ जेके साईं कोशिशूं पिए कयूं ऐं इहो ई साॻियो असांखे इज़हार लतीफ़ साईं जे रिसाले में तमामु वॾे पैमाने ते मिले थो जॾहिं लतीफ़ साईं जा किरदार जेके हुनुरमंद किरदार आहिनि 23-25 किरदार आहिनि जेके हुनुरमंद आहिनि उन खां अलावा किरतकार धंधा पेशा उन सां सलाड़ियल जेके 20-25 किरदार आहिनि कुझु नालनि खां वांझल किरदार कुझु नालनि सां जेके किरदार आहिनि कुझु सूरमियूं ऐं सूरमा आहिनि 7 सूर्य 10 ॾातार आहिनि उन्हनि जी जूह बि ईअं ई लतीफ़ साईं जे हिननि माॻनि मकाननि सां तालुक़ु रखे थी। जीअं हिन माॻ जी निस्बत सां ॻाल्हि कंदासीं कुबियारी मस्जिद जे हवाले सां त असांजे खाॿे पासे तंहिं दौर में
शहदादपुर ऐं हाला जे विच में लुहाणो ढोरो सिंधू दरिया जो वहंदो, जंहिंसां सोहिणी जो किरदारु ऐं सोहिणी जो सॼो सुर उहो लुहाणे ढोरे सां तालुक़ु रखे थो, या जंहिंखे सोहिणी वारो ढोरो बि सॾिबो आहे। ऐं उन जे परे कप ते उहो सायातनि जो ॾेरनि जो जेको ॻोठु आहे, जिथे साईं लतीफ़ साईं जा नानाणा हुया। त चवण जो मक़सदु इहे माग मकान जाग्राफी जे हवाले सां, तारीख़ जे हवाले सां निहायत अहम आहिनि। ऐं मुंहिंजे साॼे पासे ते वरी हाला शहर आहे, मखदूम लूह जे हवाले सां, मखदूम बुलड़ी शाकरी वारे हवाले सां उन जी दोस्ती, उनजी अचु वञु। उन खां पोइ परते पुराणा हाला आहे, ऐं ईअं ई उन जे आसपास नूवंद कल्होड़े जो असांखे कोट नज़र अचे थो, जंहिं ज़माने में ख़ुदाबाद ही जेका असां सिंध जो तख़्तगाह हुई। ऐं उते हिकिड़ो क़ब्रस्तान आहे जिते मीरनि जूं जेके क़बरूं हुन, ऐं उते हिकिड़ो थलो आहे जंहिं लाइ माई गुलाल चयो वेंदो आहे। त उते जेको वेही ऐं लतीफ़ साईं जे रोज़े जो दीदार कंदी हुई, जेका हिन जी अक़ीदतमंद। ऐं हिननि साईं जी दुआ साईं वक़्त जे हाकिम सां शादी थी, राणी थी। त सुबेल साथियो, अहिड़ी तरह हिननि तारीख़ी मागनि में शाह जा पंधि पेचरा मिरान टीवी जे हिन प्रोग्राम तहत असां मुख़्तलिफ़ जूअ में, मुख़्तलिफ़ मागनि ते, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जाग्राफी ऐं तारीख़ी अहमियतुनि जे हवाले सां लतीफ़ साईं जी शख़्सी ज़ाती ज़िंदगी, फ़िक्री ज़िंदगी जे हवाले सां तव्हांखे वठी हलंदासीं। अॼोके हिन रिहाण जो प्रोग्राम टाइम पुॼाणी खे पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ी खे इजाज़त ॾींदा। वरी ईंदड़ दफ़े कंहिं अहिड़े माग ते तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं नई जेका सा मालूमात तारीख़ी ऐं जाग्राफी हवाले सां। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ इलाही।